अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRDL आर्ट इंटरव्यू सीरीज़ में सतार थ्रो जी ख़िदमत में हाज़िर आहे। इंटरव्यू में वेठा आहियूं ऐं इंटरव्यू में तव्हां खां पुछनि था त बाबा मुसमित छा आहे। तव्हां चवंदा साईं मुसमित माना मोती धागे में पोइण ऐं ही शेर जो हिकु अहिड़ो नमूनो आहे जंहिंमें हम काफ़िया ऐं हम वज़न सिटुनि खे गॾाइबो आहे त को हिकु बंदु ठहंदो आहे ऐं उनखे असां मुसमित चऊं था। ऐं मुसमती घाड़ेटा असां वटि 8 मुसमती घाड़ेटा आहिनि ऐं घटि में घटि जेके हिन मुसमती घाड़ेटनि में जेको घटि में घटि नंढे में नंढो शेर आहे उहो 3 मिसराउनि ते आहे जंहिंखे मुसलिस चऊं था। ऐं अहिड़े ई तरीक़े सां 4 मिसराउनि वारे खे मुरबह चऊं था ऐं मुखमिस चऊं था 5 वारे खे ऐं 6 वारे खे मुसदिस चऊं था। मुतस ऐं अहिड़े तरीक़े सां मुअशर 8 ॾहों यानी 10 मिसराउनि वारे खे मुअशर था चऊं ऐं 3 मिसराउनि वारे खे मुसलिस। मुसलिस खां मुअशर ताईं यानी असांजा 8 मुसमती घाड़ेटा आहिनि ऐं हिन जो दायरा अरूज़ी शाइरी जे सिंफ़ सां तालुक़ु आहे त इन जे करे इहो तव्हांखे आसानी सां जवाबु ॾियण में आसानी थींदी। अच्छा, वरी तव्हांखे चवनि था त बाबा सचल साईं जी शाइरीअ ते कंहिंजो असरु आहे। हिकिड़ो सुवालु आहे। तव्हां चवंदा साईं सचल साईं जी शाइरीअ ते हाफ़िज़ शिराज़ीअ जो असरु आहे, अतार जो असरु आहे ऐं सचल साईं जी शाइरीअ ते शम्स तबरेज़ीअ जो असरु आहे। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधायो त सचल साईं जो कहिड़नि शाइरनि ते असरु आहे, कहिड़ा शाइर आहिनि जेके सचल साईं जे स्कूल ऑफ थाट जा आहिनि। तव्हां चवंदा साईं नानक यूसुफ साहिबु, रूहल फ़क़ीर माना कॾरीअ जा जेके बि कलतार आहिनि, रूहल फ़क़ीर थियो, उन में दरिया ख़ान थियो, मुराद फ़क़ीर थियो ऐं ख़ुश ख़ैर मोहम्मद हिसबाणी ऐं मेंघे फ़क़ीर शर वारो जेको फुलाद फ़क़ीर शर आहे ऐं मेंघो फ़क़ीर शर, इन्हनि जो तालुक़ु आहे सचल साईं ते असरु आहे सचल साईं जो इन्हनि शख़्सियतुनि ते। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां खां सवालनि मां सवाल पुछंदा। तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो त कुझु किताबनि जा असां नाला खणूं था ऐं तव्हां असांखे उन किताबनि जे लेखकनि जा नाला ॿुधायो। तव्हांखे चवंदा बाबा लतीफ़ी लहरूं, तव्हां चओ साईं अली नवाज़ जतोई। वरी तव्हांखे चवंदा उतरादी ॿोली, तव्हां चवंदा साईं हिदायत प्रेम। शिकारपुर जी ॿोली, तव्हां चवंदा साईं अनवर फ़िगार हिकिड़ो साहिबु। सिंधी अदब तनक़ीद ऐं समाज, अनवर फ़िगार हिकिड़ो। सिंधी अदब ज़िंदगी ऐं समाज, अदब ज़िंदगी ऐं समाज, अनवर फ़िगार हिकिड़ो साईं। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां पुछनि था पिया त बाबा हिकिड़ो किताबु आहे सिंधी ॿोली, ॿुधाईंदो त कहिड़ा लेखक आहिनि हिन जा। तव्हां चवंदो सिंधी ॿोली जा ॿ किताब आहिनि, हिकिड़ो न आहे। हिकिड़ो किताबु आहे काके भेरूमल जो ऐं ॿियो आहे असांजे सिराज मेमन साहिब जो। वरी अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला ॿुधाईंदो त शेरबाज़ी कंहिंजो किताबु आहे। तव्हां चवंदो साईं हलीम बिरोही जो। अच्छा बाबा शेर कंहिंजो किताबु आहे। तव्हां चवंदो साईं तनवीर अब्बास साहिब जो। अच्छा, वरी तव्हांखे चवनि था त भला इहो ॿुधाईंदो त ॿोलीअ जो गुण इहो कंहिंजो किताबु आहे। तव्हां चवंदो साईं डॉक्टर मोहब्बत बुर्ड़ो। अच्छा, भला तव्हां इहो ॿुधाईंदो असांखे त डॉक्टर मोहब्बत बुर्ड़े जो ॿियो उहो कहिड़ो किताबु आहे जंहिंखे जेको आहे उहो तमामु घणी मक़बूलियत हासिलु आहे। तव्हां चवंदो साईं माण्हू हुनजो किताबु आहे, तहक़ीक़ी किताबु आहे डॉक्टर मोहब्बत बुर्ड़े जो। ऐं अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधायो त हलीम बिरोही कहिड़ो नाविल लिखियो। तव्हां चवंदो साईं हलीम बिरोही नाविल लिखियो ओड़ा। अच्छा, वरी तव्हांखे चवंदो त भला इहो ॿुधायो तव्हां असांखे त मखदूम नूह जेको आहे सरवर, उन मखदूम नूह सरवर जी जेका गादी आहे उनखे ॿियो छा चवंदा आहिनि। तव्हां चवंदो साईं इनखे 9 लखी गोदड़ी चवंदा, 9 लखी गोदड़ी, यानी मखदूम सरवर नूह जी जेका गादी आहे उनखे 9 लखी गोदड़ी चवनि था। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला मखदूम सरवर नूह जी गादीअ सां तालुक़ु रखंदड़ कहिड़ो सिंध जो वॾो काफ़ी गो शाइर आहे। तव्हां चवंदो साईं मखदूम तालिबुल मौला। अच्छा, मखदूम तालिबुल मौला जो हिकु पुटु बि शाइर आहे। हूअं त खोड़ ॿिया बि पुट हुनजा शाइर आहिनि पर हिकिड़ो पुटु आहे जंहिंजो हिकिड़ो पूरो किताबु आहे। तव्हां ॿुधाईंदो केरु आहे। तव्हां चवंदो साईं मखदूम अमीन फ़हीम आहे ऐं मखदूम अमीन फ़हीम जो किताबु आहे पैगाम। वरी तव्हांखे चवंदा त भला इहो ॿुधायो त इब्राहिम मुंशीअ जो को किताबु। तव्हां चवंदो साईं वॻह जा वरियाम। तव्हांखे चवंदा इब्राहिम मुंशीअ जे ॿियनि किताबनि जा नाला ॿुधायो। वरी तव्हां चवंदो साईं धौरे ॾींहं धाड़ा ऐं पैगाम मज़लूम। अहिड़े ई तरीक़े सां ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं। तव्हांखे चवंदा त भला फंदण जा कालम कंहिंजी तख़लीक़ आहे। तव्हां चवंदो साईं अमर जलील साहिब जी। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा त भला इहो ॿुधायो तव्हां असांखे त जेको अली अहमद बिरोही आहे,
अली अहमद बिरोही खाकनि जे हवाले सां कहिड़ो किताबु लिखियो? तव्हां चयो साईं ॼठ जामूट जामड़ा। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हांखे पुछंदा भला खाको आहे छा? तव्हां चवंदो साईं कंहिं बि शख़्स जे बारे में उनजो पूरो स्केच ठाहिणु शख़्स माना खाको माना नक्शो ऐं तस्वीर या अक्स, यानी कंहिं बि शख़्सियत जे बारे में जॾहिं असां हिकिड़ो स्केच ठाहियूं था तहरीरी हवाले सां ऐं उन जे ख़ूबियुनि ते या उन जे कम ते या उन जे हासिलात ते लिखूं था उनखे ट्रिब्यूट पेश करण लाइ, ऐं उन जी शख़्सियत जो खाको थिए थो जंहिंमें उन जी सामान्य हयात पूरी न आहे पर उनजो हिकिड़ो टच असां ॾियूं था उन में, त उनखे असां चऊं था खाको। खाके निगारी जे हवाले सां बाबा कहिड़ा किताब आहिनि? तव्हां चवंदो साईं सांघी के सारियां किताबु आहे अब्दुल रज़ाक राज़ जो। अहिड़े तरीक़े सां मोहतनी मशल किताबु आहे। अहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदासीं त जीअ झरोका किताबु आहे महताब महबूब जो। ऐं खाकनि जे हवाले सां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जनब गुज़ारिम जिनसी उन में खाका निगारी आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां ग़ुलाम रब्बानी आगरे साहिब जा माण्हू शहर बंबोर जा ॾिसूं त उन में खाका आहिनि। अहिड़े तरीक़े सां खाकनि जे हवाले सां असांजा बेशुमार किताब आहिनि जंहिंमें शक्लियूं तनवीर अब्बासी साहिब जो डॉक्टर अब्दुल कादिर जुनेजा साहिब जो किताबु आहे, उहो इंतिहाई अहम आहे शक्लियूं जे नाले सां, उहो बि खाकनि जे हवाले सां किताबु आहे। ऐं खाका निगारी जे हवाले सां बेशुमार किताबनि जी हिकिड़ी फ़हिरिस्त आहे जेका तव्हां यादि करे सघो था पिया। सो उमेदु आहे त असांजो हीउ जेको प्रोग्राम आहे हिन में जेके टिप्स आहिनि उहे बि तव्हांजे कमु ईंदा। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। जॾहिं पेर ते न